ओम शांति। अॼु जा वाक्य आहिनि। सदा सुहागनी जी निशानियूं छा हूंदियूं आहिनि? सदा सुहागिन जी निशानियूं छा हूंदियूं आहिनि? 28/4/77 जा वाक्य आहिनि। अॼु बाप दादा ॿारनि जी सुहाग ऐं भाग्य खे ॾिसनि पिया। बाप दादा अॼु ॿारनि जी सुहाग ऐं भाग्य खे ॾिसनि पिया। सुहाग जो तिलक ऐं भाग्य जो लाइट जो क्राउन। सुहाग जो तिलक, सुहाग मतलब सुहाग जो तिलक, आत्मिक स्थिति। जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहियूं, बाबा खे यादि कंदा आहियूं न निराकार रूप में, त मतिलबु असां सदा सुहागिन आहियूं। ऐं भाग्य में छा आहे? बाबा खे यादि करण सां समय पवित्रता ईंदी आहे न, त पवित्रता जो लाइट जो क्राउन असां वटि आहे। सुहाग जो तिलक, भाग्य आहे लाइट जो क्राउन। ताज ऐं तलकदारी अर्थात सुहाग ऐं भाग्य वारा। ताज ऐं तिलकदारी अर्थात लाइट जो क्राउन ताज थी वियो न। त असांजो अगरि सदा ई बाबा जी यादि आहे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, ऐं पवित्रता जो लाइट आहे असां में, त असां त बाबा अॼु असांखे चवनि था सुहाग। ऐं सुहाग छा आहे? जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहियूं, बाबा खे निराकार रूप में यादि कंदा आहियूं, त मतिलबु तव्हां सुहागिन आहियो। ऐं लाइट जो क्राउन आहे, असां सदा पवित्र रहंदा आहियूं, त असांखे लाइट जो क्राउन आहे, ताज आहे। त आत्मा परमात्मा जी सजनी हूंदी आहे। ईअं त स्त्री पुरुष खे ॾिसंदा आहिनि न, लेकिन सभी आत्मायूं परमात्मा जी सजनी हूंदियूं आहिनि। त अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं, छो जी परमात्मा सां सर्व संबंध निभाइणो हूंदो आहे न, सर्व संबंध निभाइणो आहे, त हुन में हर आत्मा परमात्मा जी सजनी बि हूंदी आहे। इन करे परमात्मा खे पंहिंजी साजन जे रूप में सदा यादि रखंदव त भाग्य बि मिलंदो। कहिड़ो? पवित्रता जो ताज मिलंदो। सदा सुहाग जी निशानी आहे अविनाशी स्मृति जो तिलक। सदा भाग्य जी निशानी आहे पवित्रता। ऐं बाप द्वारा सर्व प्राप्ति अर्थात लाइट जो क्राउन। छो जी पवित्रता आहे त सभु कुझु आहे। स्मृति घटि रहंदी त तिलक बि स्पष्ट चमकंदो, उहो न ॾेखारे में ॾींदो। अगरि असांखे स्मृति घटि रहंदी आहे न, त तिलक बि चमकंदो, उहो न ॾेखारे में ॾींदो। त माण्हू अक्सर करे मंदरनि में वेंदा आहिनि त तिलक लॻाईंदा आहिनि, या ईअं बि घर में तिलक जो ॾाढो महत्व आहे। भॻवान वटि वेंदा त तिलक ज़रूरु लॻाईंदा, अर्थात स्मृति सदा रहे कि मां आत्मा परमात्मा जी आहियां, सर्व संबंध सां हुन जी आहियां। स्मृति घटि हूंदी न त तिलक बि स्पष्ट चमकंदो, उहो न ॾेखारे में ॾींदो। चमकंदो उहो तिलक सदा बाप सां गॾु रहण जी सुहाग जी निशानी आहे। बाबा चवनि था चमकंदो उहो तिलक छा आहे? सदा बाप सां गॾु रहण जी सुहाग जी निशानी आहे। अहिड़ी सुहागिन तिलकदारी व सदा सुहागिन थियण जे कारण सदा विश्व जे अॻियां श्रेष्ठ अर्थात ऊच आत्मा ॾेखारे में ॾींदासीं। अगरि असांजो सदा इहे स्मृति जो तिलक रहंदो न, त असां पूरे विश्व में हर हिक खे ऊच आत्मा, भले माण्हू त ऊच अर्थात पैसे डिग्री इन हिसाब सां वॾा ॾिसंदा आहिनि न, लेकिन अगरि असां परमात्मा जी स्मृति में रहंदासीं ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त असांखे हर हिकु ॾाढी ऊच नज़र सां ॾिसंदो। अलौकिकता अची वेंदी आहे न। जीअं लौकिक रूप में बि सुहागिन खे श्रेष्ठ नज़र सां ॾिसंदा आहिनि, ऐं हर श्रेष्ठ कार्य में सुहागिन खे ई अॻियां रखंदा आहिनि। अगरि सुहाग वियो त संसार वियो, इहे लौकिक में बि मञिबो आहे।
इन प्रकार ये अलौकिक जीवन जेको हाणे असांखे मिलियो आहे, असांजो ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे पंहिंजो सर्व संबंधी मञी करे हलूं था न, त हर आत्मा हिकु साजन जी सजनी आहे, अर्थात सुहागनी आहे। इन करे बाबा चईंदा आहिनि न कि सर्व संबंध मुझ सां जोड़ो। ॾिसो हिन समय न दुनिया में कंहिंजो कहिड़ो संबंध न आहे, कंहिंजो कहिड़ो न आहे, कंहिंजी माउ न आहे, कंहिंजो पीउ न आहे, कंहिंजो पति न आहे, कंहिंजा ॿार न आहिनि, कंहिंजी ससु न आहे, कंहिंजो फलानो न आहे। त हिन समय ही असांखे बाबा सां सर्व संबंध जोड़े करे रखणा आहिनि, ताकी असांखे हुन संबंध जी कमी न महसूसु थिए। त अॼु बाबा असांखे चवनि था कि हर आत्मा हिकु परमात्मा साजन जी सजनी आहे। हर आत्मा हिकु परमात्मा साजन जी सजनी अर्थात सुहागिन आहे। सदा पंहिंजे सुहाग जे तिलक खे ॾिसंदा आहियो। सदा हिक जी ही लग्न में मग्न रहण जी निशानी आहे। स्मृति जो तिलक अर्थात सुहाग जो तिलक सदा हिकु ही लग्न में मग्न रहण जी निशानी आहे। स्मृति जो तिलक अर्थात सुहाग जो तिलक। अगरि तिलक मिटी वेंदो त गोया सुहाग मिटी वेंदो। त असांखे सदा ही स्मृति जो तिलक लॻाए करे रखिणो आहे। कहिड़ो? मां आत्मा आहियां, बाबा जी सर्व संबंध सां बाबा मुंहिंजो आहे। अगरि ये तिलक मिटी वियो, अगरि असां ख़ुदि खे शरीर सम्झंदासीं त सम्झो उहो असांजो सुहाग मिटी वियो। पंहिंजे पाण खां पुछो कि मां सदा सुहागिनी आहियां। सदा सुहागिन हिकु श्वास व हिकु पल बि साथ न छॾंदी आहे। सदा सुहागिन जे मन जा ॿोला साथ रहंदासीं, साथ जीअंदासीं, साथ मरदासीं, अर्थात साथ परमात्मा सां गॾु शरीर छॾंदासीं। सदा सुहागिन जे नैननि में मुख में साजन जी सूरत ऐं सीरत समायल हूंदी आहे न। जॾहिं माण्हू बाबा चवनि था सदा सुहागिन जे नैननि में ऐं मुख में परमात्मा साजन जी सूरत ऐं सीरत समायल हूंदी आहे। कननि में हुन जा ई बोल ॿुधण में ईंदा आहिनि। कननि में हुन जा ई बोल ॿुधाए में ईंदा आहिनि। जीअं भक्ति में अनहद शब्द ॿुधण जा अभ्यासी हूंदा आहिनि न, बार बार हिकु ई शब्द रिपीट कंदा। ॾाढो प्रयत्न खां पोइ हिकु बार बि अगरि शब्द ॿुधाए ॾींदो आहे त पंहिंजी भक्ति खे सफल सम्झंदा आहिनि। ॾाढो प्रयत्न खां पोइ हिकु बार बि अगरि शब्द ॿुधाए में ॾींदो आहे त भक्ति खे सफल सम्झंदा आहिनि। इहे सभु भक्ति जी रीति रस्म हिन समय जी प्रैक्टिकल लाइफ जी आहे, जी कॉपी कई अथई। हाणे असां प्रैक्टिकल में परमात्मा खे हर घड़ी यादि कयो आहे न, हुनखे सर्व संबंधनि सां असां यादि कंदा आहियूं। इन करे भक्ति मार्ग में पोइ हीअं रस्म हलंदी आहे। हिते असां आत्मिक स्थिति में स्थित थी करे सभु कुझु कंदा आहियूं, त भक्ति मार्ग में दैहिक रीति सां सभु कंदा आहिनि। सदा सुहागिन अर्थात जंहिंजे कननि में अनादि महामंत्र मनमना भव जो स्वर गूंजदो रहे। सदा सुहागिन अर्थात जंहिंजे कननि में अनादि महामंत्र मनमना भव जो गूंजदो रहे, अर्थात सदा ही बाबा जी यादि रहे। हिन सृष्टि ते रहंदे हुए सदा ही बाबा जी यादि रहे। सदा ये अनुभव कंदा कि हिकु बाप ये महामंत्र बार बार ॿुधंदे हुए स्मृति दिलाइनि था। सदा ये अनुभव कंदा कि बाप ये महामंत्र बार बार ॿुधाईंदे हुए असांखे स्मृति दिलाइनि था। हलदे फिरदे ये ही अनहद अर्थात अविनाशी बोल बाप जे सम्मुख ॿुधण जो अनुभव कंदा। ऐं कोई बि आत्मा जा बोल ॿुधंदे हुए बि न ॿुधंदा। जेको बाबा हाणे बि थींदो आहे न, ॾिसो जो बाबा जी रोज़ु मुरली ॿुधंदा आहिनि न, या बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा आहिनि, त
त वो बार बार चईंदा आहिनि, हा बाबा ईअं चए अथई, बाबा ईअं चए अथई, बाबा ईअं चए अथई, बाबा अॼु ईअं चई न, बाबा अॼु ईअं चई न, उन ॾींहुं बाबा मुरली में ईअं चई न। ॾिसो असां कीअं चईंदा आहियूं, जेका बाबा जा ॿार पका हूंदा आहिनि न, उहे छा चईंदा, बाबा मतिलबु शिव बाबा, परमात्मा ईअं चई। त असां डायरेक्ट परमात्मा सां सॼे ॾींहं में घणा बार उन्हनि खे यादि कंदा आहियूं। ऐं भक्ति मार्ग में माण्हू छा चईंदा आहिनि, हिन साईं ईअं चईं, हिन भाई साहब ईअं चईं, हिन गुरू जी ईअं चईं। त हुते आहे न, इहे देहधारियुनि में बुद्धि अटकी पईंदी आहे। भले उहे चईंदा कि भॻवान जे बारे में ॿुधाइनि था, लेकिन बुद्धि किथे अटकी वई, गुरू संत सन्यासियुनि वठी अटकी पई। ऐं असां छा चईंदा आहियूं सॼो ॾींहुं, बाबा अॼु मुरली में ईअं चई न, बाबा ईअं चई न, बाबा ईअं चए अथई, बाबा ईअं चए अथई। त इहे बाबा जा ई शब्द, बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियूं असांजी बुद्धि में गूंजदी रहंदियूं आहिनि। हलदे फिरदे इहे ई अनहद अर्थात अविनाशी बोल बाप जे सम्मुख ॿुधण जो अनुभव कंदा आहियूं। ॿियो कोई बि आत्मा जा बोल ॿुधंदे हुए बि न ॿुधंदा आहियूं। पोइ जॾहिं बाबा जी श्रीमत पकी थी वेंदी आहे, पोइ असांखे कोई कुझु चए ॿुधाए में ॾींदो, मन में एॾो पको थी वेंदो, न मुंहिंजे बाबा ईअं चई अथई, मां त ईअं कंदमि। बसि तव्हां सां ई ॻाल्हायां, तव्हां सां ई ॿुधां, तव्हां सां ई तव्हांजा ई ॿुधायल उहे बोल बोलां। हाणे जीअं जीअं असां पका थींदा वेंदा आहियूं, त असां बि अगरि कंहिंखे कंहिं ॻाल्हि जे लाइ राय सलाह ॾींदासीं त बाबा जी श्रीमत अनुसार ई ॾींदासीं। हा असांखे हिन ॻाल्हि में बाबा हीअं चए अथई त तव्हां हीअं करो। अहिड़ी स्टेज सदा सुहागिनी जी हूंदी आहे। ईअं सदा सुहागिन संकल्प में बि अन्य आत्मा प्रति हिकु सेकेंड बि स्मृति में न लाहींदी। अर्थात संकल्प में भी कंहिं देहधारी जे प्रति झुकाव न हूंदो कि हा हुन हीअं चए थी न, हीअं था करूं। मतिलबु संकल्प त ईंदा, जंहिंसां कमु हूंदो, बाबा बि चईंदा आहिनि न, जंहिंसां कमु हूंदो आहे उहो पहिरों त हुनजे लाइ, पहिरों त असांखे बाबा खे ई सभु कुझु ॿुधाइणो आहे, लेकिन त बि जॾहिं दुनियादारी में असां कमु कंदा आहियूं त हुन माण्हू जो चहिरो, हुनजे बारे में संकल्प त करिणो पवंदो आहे न। लेकिन बाबा चवनि था हिते उन्हनि जो कंहिंजे प्रति बि संकल्प में बि झुकाव न हूंदो कि हिन हीअं चए अथई, न कि त जो बाबा चए अथई उहो ई कंदमि। त झुकाव न मतिलबु सदा सुहागिन। वैसे बि दुनिया में बि ॾिसो, जो पक्की सुहागिनी हूंदियूं आहिनि, उहो जेको हुनजो पति चईंदो उहो ई कंदी। ग्लास उल्टो कर त उल्टो ई कंदी। पतिव्रता माण्हू हूंदा आहिनि न कई। त हिते असांखे, हाणे असां संगम युग ते हीअं कयो आहे, असांखे जो परमात्मा बाबा जो चईंदा आहिनि उहो कंदा आहियूं। पोइ हिन जो भक्ति मार्ग में बि हीअं कंदा आहिनि। भक्ति मार्ग में माण्हू चईंदा आहिनि हीअ तव्हांजो पति गुरु ईश्वर अथव। हाणे उहो देहधारी थोरी कोई पति गुरु ईश्वर थींदो आहे, उहो त इंसान ई आहे, हुन खां बि कॾहिं त ग़लती थींदी ई सही। तव्हां हुनखे पंहिंजो भॻवानु सम्झी करे हुनजे चए ते हलो, कॾहिं त हुन खां बि ग़लती थींदी। पोइ त इहो थी वेंदो कि भॻवान बि ईअं ग़लती कई, है न। ऐं भॻवान में कोई विकार थोरी हूंदा आहिनि, देहधारी पतियुनि में त विकार बि हूंदा आहिनि, त उहो भॻवान कीअं थिया। भॻवान त जेको अशरीरी अजन्मो परमात्मा आहे न। त असां जेको इहो भक्ति मार्ग में गायन हलंदो न, ये असल में हाणे संगम युग ते असांजो आत्मा आहिनि, परमात्मा खे पंहिंजो पति सम्झी करे उन सां जीअं संबंध निभायो आहे, उन जो गायन पोइ भक्ति मार्ग में हीअं कंदा आहिनि। लगाव त वॾी ॻाल्हि थी वई, लेकिन झुकाव बि न थींदो आहे उन्हनि जो कंहिंजे प्रति बि संकल्प में। जीअं लौकिक जीवन में बि पर पुरुष प्रति संकल्प करण व स्वप्न में बि अचनि सुहागिन जे लाइ महापाप थींदो आहे न। ईअं ई अलौकिक जीवन में बि अगरि संकल्प मात्र बि
अगरि संकल्प मात्र बि स्वप्न मात्र बि कोई देहधारी आत्मा तरफ़ झुकाव थियो त सदा सुहागिन जे लाइ महापाप थी वेंदो। त सदा सुहागिन अर्थात हिकु बाप ॿियो न कोई। ईअं अहिड़ी सुहाग जो तिलक लॻल हुजे, माया तिलक मिटाए त न ॾींदी आहे, सदा सुहाग सां गॾु पोइ भाग्य बि आहे। सिर्फ़ु सुहाग न आहे लेकिन सुहाग सां गॾु भाग्य बि आहे। बाबा खे यादि करण सां भाग्य केतिरो ऊंचो आहे। सदा भाग्यवान जी निशानी आहे लाइट जो क्राउन, पवित्रता। जीअं दुनिया लौकिक दुनिया में भाग्य जी निशानी राज्य अर्थात राजा ई हूंदी आहे, ऐं राजा जी निशानी छा हूंदो आहे? ताज। अगरि हिन दुनिया में कोई चई राजा आहे त सभिनि खां पहिरियों कीअं छा ॾिसंदा कि हा हिन वटि ताज अथसि। ईअं ईश्वर भाग्य जी निशानी आहे लाइट जो क्राउन। अगरि असां वटि ईश्वर भाग्य आहे त मतिलबु असां वटि छा आहे? पवित्रता आहे। पवित्रता सर्व प्रकार जी पवित्रता असां में आहे। बाबा चवनि था कि हुन ताज जी प्राप्ति जो आधार आहे प्योरिटी ऐं सर्व प्राप्ति। त लाइट जो क्राउन, लाइट जो ताज असां वटि कॾहिं ईंदो? जॾहिं असां सदा पवित्र रहंदासीं, जॾहिं असां बाबा सां सर्व प्राप्ति करे छॾंदासीं त असां वटि उहो लाइट जो क्राउन अची वेंदो। संपूर्ण प्योरिटी अर्थात मनसा में बि हिकु विकार जो अंश न हुजे, विकारनि जी अपवित्रता जी कंप्लीट अविद्या थी वञे। विकार छा थींदो आहे इहे असांखे पतो ई न आहे। बाबा चवनि था ऐं सर्व प्राप्ति अर्थात प्योरिटी अर्थात अपवित्रता जी अविद्या थी वञे, ऐं सर्व प्राप्ति अर्थात ज्ञान सर्व गुण सर्व शक्तियुनि जी प्राप्त स्वरूप आत्मा। जॾहिं असां में बाबा द्वारा जो बि ज्ञान गुण शक्तियूं असांखे मिलनि था, असां आत्मायूं उन्हनि सां भरपूर थी वेंदासीं। असां आत्मायूं उन्हनि सां भरपूर थी वेंदासीं, कंप्लीट प्योर थी वेंदासीं त असां वटि कहिड़ो ताज ईंदो? लाइट जो ताज अची वेंदो। अगरि कोई बि प्राप्ति जी कमी आहे त लाइट जो क्राउन स्पष्ट ॾेखारण में न ॾींदो। अपवित्रता ऐं अप्राप्ति जे बादलनि में छुपल उहो ॾेखारण में ॾींदो। स्वयं खे सदा लाइट आत्मिक रूप अनुभव न कंदो। स्वयं खे सदा लाइट आत्मिक रूप असां अनुभव न करे सघंदासीं। कर्म में बि पंहिंजे खे लाइट महसूस न करे सघंदा। बार बार मेहनत खां पोइ उहा अटेंशन रखण जे अभ्यास खां पोइ अल्प समय जे लाइ स्वयं खे डबल लाइट अनुभव कंदो। अगरि असां वटि बाबा जो इहा प्राप्ति न आहे त असां न ख़ुदि खे आत्मा सम्झी सघंदासीं, न कर्म में लाइट रही सघंदासीं। बार बार अभ्यास करण खां पोइ थोरो समय डबल लाइट अनुभव करे सघंदासीं। जीअं कि सोचदा आहियूं कि मां आत्मा लाइट आहे त आत्मा जे बजाए शरीर अर्थात देह पंहिंजो अनुभव कराईंदो आहे। भाग्य जो आधार आहे सर्व प्राप्ति। सर्व प्राप्तियुनि जी निशानी छा आहे? अविनाशी ख़ुशी। अगरि असां सदा ख़ुशि रहंदा आहियूं त असां वटि सभु प्राप्तियूं आहिनि। सभु प्राप्तियूं आहिनि मतिलबु असांखे बाबा द्वारा भाग्य मिलियो आहे। वैसे बि ब्रह्मन ठहिण खां पोइ, बाबा जे ठहिण खां पोइ सभिनि खां जास्ती असांखे ख़ुशी मिलंदी आहे। जॾहिं आत्मा भरपूर थींदी वेंदी आहे न त हुनखे ख़ुशी मिलंदी आहे। सदा भाग्यवान सदा ख़ुशि हूंदो। भाग्य घटि त ख़ुशी बि घटि। त सिंपल इहे चेक करो, तव्हां सॼो ॾींहुं ख़ुशि रहंदा आहियो? अगरि असां सॼो ॾींहुं ख़ुशि रहंदा आहियूं त परमात्मा जो भाग्य आहे असां वटि। अगरि न रहंदा आहियूं
त सदा बाबा खे यादि करो त भाग्य मिली वेंदो। भाग्य घटि त ख़ुशी बि घटि, ख़ुशी घटि अर्थात सदा भाग्यवान न हूंदासीं। त सम्झो सदा सुहागिन ऐं सदा भाग्यवान अर्थात ठहिण जी निशानी छा आहे। हाणे सभु ॻाल्हियूं साम्हूं रखंदे हुए स्वयं खे चेक करो कि मां केरु आहियां। सदा भाग्यवान आहियां या कॾहिं कॾहिं भाग्यवान अर्थात कॾहिं कॾहिं ख़ुशि कॾहिं कॾहिं उदासी ईंदी आहे। सिंपल बाबा असांखे छा था ॿुधाइनि कि सदा आत्मिक स्मृति जो तिलक बाबा जी यादि रहे त असांखे सर्व प्राप्ति थी वेंदी, असां वटि असांखे भाग्य जी प्राप्ति थी वेंदी। सदा सुहाग जी तिलकदारी श्रेष्ठ भाग्यवान आत्माउनि खे सर्व प्राप्ति स्वरूप सदा बाप जे साथी अहिड़ी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार ऐं नमस्ते। अच्छा, हाणे बाबा दीदी जी सां ॻाल्हाइनि था। ईअं सदा सुहागनी ऐं सदा भाग्यवान ऐं संपूर्ण भाग्यवान केतिरा हूंदा? बाबा प्रश्न पुछनि। निरंतर डबल लाइट, निरंतर सर्व प्राप्ति संपन्न संपूर्ण पवित्र हुजे। निरंतर डबल लाइट भी हुजे, निरंतर सर्व प्राप्ति संपन्न संपूर्ण पवित्र भी हुजे। अहिड़ा केतिरा मणका तैयार थिया आहिनि जो उंगली में गिनती जेतिरा आहिनि। अहिड़े रत्ननि जी ही विशेष पूजा थींदी आहे जेका सदा डबल लाइट रहंदा आहिनि ऐं निरंतर सर्व प्राप्ति संपन्न संपूर्ण पवित्र रहंदा आहिनि न, उहे ई रतन पूजन लाइक़ु हूंदा आहिनि। त जो सुठी क्वालिटी वारा रतन हूंदा हुन हिकु रतननि में हिकु रंग जो हूंदो आहे, उहो बि सभु उन में सभु रंग ॾेखारे में ॾींदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि जो सुठी क्वालिटी वारो रतन हूंदो आहे हुन हिकु रतन में हिकु रंग जो हूंदे हुए बि सभु रंग नज़र ईंदा आहिनि। जीअं सफ़ेद हीरो हूंदो आहे, जो बढ़िया हीरो हूंदो आहे न, चमकंदो, उहो फ्लोलेस, जंहिंमें दाग न हुजे, उहा ॾेखारे में ॾींदो आहे। ध्यान सां ॾिसंदा हो त सफ़ेद हूंदे हुए बि हुन में सभु रंग ॾेखारे में ॾींदा आहिनि। इन जो कारण छा आहे? छो जी सर्व शक्तियुनि सां संपन्नता जी निशानी आहे। असांजी बि विशेष सफ़ेद ड्रेस छो हूंदी आहे? हिकु त सफ़ेद पवित्रता जी निशानी आहे, ॿियो सफ़ेद में आहे न, प्योर सफ़ेद में सभु रंग ॾेखारे में ॾींदा आहिनि। सर्व शक्तियूं ते कपिड़नि में त न ॾेखारे में ॾींदा आहिनि, पर इहे सफ़ेद रंग इन करे चूज़ कयो अथनि। ऐं वैसे असांजो जीते जी मतिलबु असां जीते जी मरी आहियूं न, हिन करे बि सफ़ेद ड्रेस हूंदी आहे। त बाबा चवनि था कि सफ़ेद हीरो जेको हूंदो आहे न, हुन में सर्व रंग हूंदा आहिनि। सर्व शक्तियूं भिन्न भिन्न रंग रूप में ॾेखारे में ॾींदियूं आहिनि। उहा साइंस जे हिसाब सां हिते साइलेंस द्वारा सर्व प्राप्तियूं आहिनि। असांजी आत्मा में बि सफ़ेद चमक अनुभव थिए, जो औरो ॾेखारींदा आहिनि पवित्रता जो, उहो सफ़ेद ॾेखारींदा आहिनि न, त हिन जो मतिलबु आहे सर्व शक्ति संपन्न। जीअं वर्षा खां पोइ इंद्रधनुष ॾेखारे में ॾींदो आहे न, उन में बि सभु रंग ॾेखारे में ॾींदा आहिनि। भई सूरज ऐं वर्षा साथ में थिए त सभु रंग ॾेखारे में ॾींदा आहिनि। इहा बि ज्ञान वर्षा खां पोइ असां आत्माउनि में सभु ज्ञान गुण शक्तियुनि जा रंग ॾेखारे में ॾियणु खपनि। वर्षा जो फल आहे सर्व प्राप्ति स्वरूप। त अहिड़ो श्रेष्ठ हीरो वो रतन सर्व प्राप्ति स्वरूप हुजण जे कारण जो शक्ति
पाइणु चाहियो उहो हुन रत्न द्वारा प्राप्त करे सघंदा आहियो। त अहिड़ो श्रेष्ठ हीरो व रतन सर्व प्राप्ति स्वरूप हुजण जे कारण असां मां जो शक्ति चाहियूं उहा असां रतननि मां प्राप्त करे सघंदा आहिनि माण्हू। असां अहिड़ा ठहिया आहियूं। त बाबा अॼु विशेष हुन रतन जे बारे में ॿुधाइनि था जंहिं द्वारा जंहिंखे जो शक्ति खपे उहो मिली वञे। त असांखे बाबा चवनि था चेक करो तव्हां अहिड़ा रतन आहियो। त अहिड़ा रत्न केतिरा आहिनि। नव रत्ननि जी पूजन निर्विघ्न हुजण जे कारण विशेष थींदी आहे। कोई जे मथां विशेष विघ्न ईंदो आहे त नवरत्ननि जी पूजा कंदा आहिनि। त एतिरा निर्विघ्न ठहिया आहिनि। हर रतन संपन्न हूंदो आहे लेकिन पोइ बि हर रतन जी मुख्य विशेषता पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे। जीअं चइण में त डॉक्टर आहे लेकिन विशेष कंहिं बॉडी पार्ट जो डॉक्टर अलॻि अलॻि हूंदा आहिनि न। उहो ई नवरत्ननि में हूंदी त सभु शक्तियूं लेकिन विशेष कोई न कोई शक्ति उन्हनि में विशेष ॻायल हूंदी आहे। मानो धन जी समस्या व विघ्न आहे त धन जी प्राप्ति जे लाइ व अप्राप्ति जो विघ्न मिटाइण लाइ विशेष रतन जी पूजा थींदी आहे। बीमारी ज़्यादा मार्क वठंदी आहे त हुनजी यादगार में पोइ अञा ताईं बि पंहिंजे हथ में अंगूठी पाए करे रखंदा आहिनि। माण्हू चईंदा न इहे रतन पायो दुनिया में। त इहे हाणे असां आत्मायूं रतन वैसे त असां में सर्व शक्तियूं आहिनि लेकिन विशेष कोई न कोई शक्ति में असां महारथी हूंदा आहियूं। हुनजे यादगार में उहो रंग जी अंगूठी पाईंदा आहिनि। हाणे ताईं बि पंहिंजे हथ में रिंग ठाहे करे पाईंदा आहिनि या गले में लॉकेट ठाहे करे पाईंदा आहिनि। त इहे सभु हिसाब वर्तमान समय जे प्राप्ति जा आहिनि। त ईअं केतिरा ठहिया आहिनि गिनती करण में ईंदी आहे। नाम ॿुधाइण सां न ॾेखारिणो आहे। बाबा चईंदा आहिनि न ॾिसी करे मालूम पए कि हा हिन रतन में इहे विशेषता आहे। अगरि अनाउंस भी करूं भविष्य में वो प्रसिद्ध भी थी वञे लेकिन हाणे संपूर्ण स्टेज न ॾिसण जे करे क्वेश्चन मार्क कंदा कि इहो कीअं ठही सघंदो, इहो थोरी ठहींदो, हिनखे छो था ठाहियो, क्वेश्चन मार्क कंदा। अगरि बाबा भी चई छॾे त कोई मञदा भई मम्मा बाबा जे लाइ त पहिरें ई फिक्स करे छॾियईं बाबा। लेकिन हाणे पोइ दादियूं भी धीरे धीरे प्रत्यक्ष थियूं न। दादियूं भी धीरे धीरे चलो बाबा त प्रकाश मनी दादी खे ॾिनई लेकिन बाक़ी त एॾी सारी दादियुनि मां एतिरी थोरी दादियूं प्रसिद्ध थियूं न त उहो ॾेखारे में ॾींदो आहे। हिन करे बाप भी ॿुधाए न सघंदा आहिनि। ॾेखारे में हुजणो खपे इहे हिन गिनती में आहे, इहे थी सघंदो आहे। ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे। हाणे हिकु जो भी नाम ॿुधायूं त ॾिसण में केतिरा क्वेश्चन उठंदा छो कि बाबा त भविष्य खे ॾिसंदा आहिनि। हाणे भले हुन रतन में उहा क्वालिटी नथी नज़र अचे लेकिन बाबा भविष्य ॾिसी करे ॿुधाए छॾींदा आहिनि न इहे ठहींदी। त असां वही हाणे प्रेज़ेंट सिचुएशन जे हिसाब सां त न आहे लेकिन भविष्य जे हिसाब सां आहे। इन में त ॾिसण वारा त वरी चईंदा क्वेश्चन मार्क कंदा इन में छा आहे, असां में छा न आहे, इन में त इहा आहे। कई क्वेश्चन जे समय पोइ व्यर्थ गवाए छॾींदा आहिनि। इहे भी बाप न चाहींदा आहिनि। बाक़ी कल्प जी प्रसिद्ध उहे रत्न कल्प पहिरियों मुआफ़िक प्रसिद्ध ज़रूरु थींदा। अॼुकल्ह नाम न कमु ॾिसंदा आहिनि, कमु खपे माण्हुनि खे। हाणे त हर हिक जे अंदरि इहे लक्ष्य आहे कि मां ही पंहिंजे खे छो न एतिरो अॻियां वधाए करे योग्य ठाहियां। हाणे त असांखे कहिड़ी धुन लॻल हुजे कि मां पंहिंजे पाण खे एतिरो पुरुषार्थ करे योग्य ठाहियां। अच्छा विशेष जो मेले जी सेवा में उपस्थित आहिनि उन्हनि खे यादि ॾिजो छो जी ये सेवा द्वारा बाप सां मिलणो ही आहे न।
योग युक्त थी ॿुधियो आहे, हिन करे बाप दादा सेवाधारियुनि खे सदा सम्मुख ॾिसंदा आहिनि। अॼु बि बाबा सुबुह जो चई न, बाबा के सकाश ॾींदा आहिनि, पहिरियों सेवा में जो उपस्थित हूंदा आहिनि। अगरि असां रोज़ संकल्प करूं, मां अॼु बाबा जी हीअ सेवा कंदमि, मां बाबा जो इहो ज्ञान जो पॉइंट सभिनि खे ॿुधाईंदमि, मां हीअ मन सां सेवा कंदमि, मां हीअं कर्मणा में गुणनि जो दान कंदमि। घर गृहस्थी में धंधो आदि कंदे बि असां बाबा जी गुणनि जो दान करे सघंदा आहियूं, बाबा जी कोई न कोई पॉइंट ॿुधाए सघंदा आहियूं। अॼुकल्ह दुखी त ऑलमोस्ट सभी आहिनि, सभिनि खे चओ परमात्मा खे यादि करो, सभु ठीकु थी वेंदो। असांजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे। या ईअं इन रीति असां कंहिंखे बि भॻवान जी यादि ॾियारे, सभिनि खां वॾो पुण्य जो कमु त इहो ई आहे न, कि आत्मा खे परमात्मा जी स्मृति ॾियाराइण। त बाबा विशेष सेवाधारनि खे सम्मुख ॾिसंदा आहिनि। असां रोज़ सेवा जो लक्ष्य रखंदासीं न, बाबा बि असांजी रोज़ मदद कंदा। ईअं सेवाधारी कॾहिं बि पंहिंजे खे दूर न सम्झंदा, सम्मुख ई रहंदा आहिनि बाबा जी। अच्छा, अन्य दादियुनि सां बाप दादा जी मुलाक़ात, दूर दूर सां पंहिंजी जनम भूमि ते आया। ब्राह्मणनि जी जनम भूमि कहिड़ी आहे? मधुबन। ईअं सम्झंदा आहियो कि पंहिंजी जनम भूमि ते आया आहियूं। जनम भूमि जो ॾाढो महत्व रखंदा आहिनि, ऐं हीअ पोइ अलौकिक जनम भूमि आहे असांजी। हिन अलौकिक जनम भूमि ते अचण सां ई लौकिकपन स्वतः ई भुलिजी वेंदो आहे। छो जी जीअं धरनी आहे ओड़ी करनी आहे, इहा गायन आहे न, जहिड़ो संग ओड़ो रंग, जहिड़ो अन्न ओड़ो मन, जहिड़ी धरनी ओड़ी करनी, जहिड़ो संग ओड़ो रंग, जहिड़ो अन्न ओड़ो मन। वैसे ही जीअं धरनी वैसी करणी। अगरि कोई तमोगुणी धरनी आहे त करणी बि ईअं थी वेंदी आहे। अगरि असां में शक्ति न हूंदी आहे त असां बि वाइब्रेशन जे प्रभाव में अची वेंदा आहियूं। त बाबा चवंदा आहिनि कि धरनी जो प्रभाव कर्म ऐं संस्कारनि ते पवंदो आहे। त कॾहिं कॾहिं माण्हू चवंदा आहिनि न, इहे असां खां सिखे ई नथो, त चवंदा आहिनि असां वटि मोकिलियो त असां सभु ईअं कंदा आहियूं त इहे बि करणु लॻी वेंदो। छो जी घर में बि जेका माउ पीउ संबंध, मतिलबु जेका ॼणा घर में रहंदा आहिनि न, त घर में बि जहिड़ो नियम हूंदो आहे न, उहो वाइब्रेशन घर में फैलंदा आहिनि, त ॿार बि उहो ई फॉलो कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ॿारनि में ॿियो पंहिंजे हिसाब सां कंदा रहंदा आहिनि, लेकिन अगरि कंहिंमें बि ख़ुदि जी सम्झ या ख़ुदि जी शक्ति न हुजे त उहो उन अनुसार ई कंदो रहंदो आहे। जीअं मंदर में वेंदा आहियूं त भूमि जो प्रभाव पवंदो आहे न। ऐं मंदर में ॾिसो, धार्मिक स्थान ते माण्हू नाम ई रखंदा आहिनि कि हीअ मंदरु टिकाणो आहे, हिते ईअं न करो, हिते ईअं उल्टो सुल्टो न ॻाल्हायो, हिते ईअं न करो। त तव्हां पंहिंजे घर में बि जहिड़ा नियम ठाहे करे रखंदव, ओड़ो प्रभाव त अवश्य ई पवंदो न। त बाबा चवनि था कि मंदिर जी भूमि ते कहिड़ो बि बुरो संकल्प अचे त उहो पंहिंजे खे ॾाढो पापी सम्झंदा आहिनि। वैसे अगरि बुरो संकल्प ईंदो आहे त बुरो सम्झंदा आहिनि। त इहा अलौकिक भूमि, अलौकिकता स्मृति में न हिन अलौकिक भूमि ते लौकिकता स्मृति में बि न ईंदी आहे। मधुबन में वञी त सभु भुलिजी वेंदा आहिनि न, हुतां जो वातावरण ई अहिड़ो आहे, माण्हू सभु भुलिजी वञे। ऐं जेको लौकिकता में फसियलु हूंदो उहो हुते रही न सघे, निरंतर कर्मयोगी थी वेंदो। हुतां जी दिनचर्या इहा सुबुह खां राति ताईं माण्हू हलंदा ई रहंदा आहिनि। अमृत वेले खां वठी करे पोइ मुरली क्लास जे लाइ तयारु थियो, पोइ उन खां पोइ नाश्तो आदि करे, पोइ पंहिंजी जो सेवा आहे, पोइ उन खां पोइ ॾींहं जो रेस्ट, पोइ शाम जो वही सेवा, ऐं पोइ योग ते, पोइ माण्हू रोटी आदि खाए। ॾिसो हिकदमि फिक्स आहे, 4 बजे खां माण्हू उथंदा आहिनि, हलंदा रहंदा आहिनि, निरंतर कर्मयोगी थी वेंदा आहिनि।
हिन करे बाप दादा सदैव चवंदा आहिनि की किथे बि रहंदा आहियो लेकिन पंहिंजे खे सदा छा सम्झो कि मां मधुबन निवासी आहियां, मां सदा परमधाम निवासी आहियां। कि तव्हां पंहिंजे घर में बि रहो था न, ईअं सम्झो मां परमधाम जी रहण वारी आहियां। अगरि तव्हां मधुबन विया आहियो, हुतां जो अगरि तव्हांखे अनुभव आहे न बि आहे त बाबा खे चइजो, बाबा तव्हांखे घरु वेठे मधुबन जो अनुभव कराईंदा। पोइ हुन अनुभव अनुसार असां पंहिंजो सॼो ॾींहुं निकिरूं। निराकार स्थिति जे हिसाब सां मां परमधाम निवासी आहियां ऐं साकार स्थिति जे हिसाब सां सदा सम्झो मां मधुबन निवासी आहियां। त ऑटोमेटिकली आहे न असांजी दिनचर्या में हा भई मधुबन में असां ईअं उथंदा आहियूं, ईअं कंदा आहियूं, त उहो पंहिंजी दिनचर्या में भले तव्हां राति जो लेट बि सुम्हंदव न त बि ॾिसो सुबुह खां राति ताईं तव्हांजी उहा ई दिनचर्या थी वेंदी। इहा स्मृति सां ईंदो आहे, बाबा जी मदद मिलंदी आहे। त बाबा चवंदा आहिनि कि मधुबन चइण सां पोइ वैराग्य वृत्ति बि अची वेंदी आहे। पोइ सभु कुझु कंदे हुए बि असांखे मोह सां मुक्त थी वेंदासीं, मधुरता बि अची वेंदी, भई मां मधुबन निवासी आहियां। त ईअं न सम्झो असां सेंटर ते रहंदा आहियूं, असां घर में रहंदा आहियूं, न, मां मधुबन निवासी आहियां, मां परमधाम निवासी आहियां। स्थिति में बेहद जी वैराग्य वृत्ति ऐं संपर्क में मधुरता ॿई खपे न। स्थिति में असांखे बेहद जी वैराग्य वृत्ति ऐं संपर्क में मधुरता ॿई खपनि। स्थान मतिलबु स्थिति में आत्मिक स्थिति, उन आत्मिक स्थिति जे हिसाब सां असां चऊं मां बेहद जो वैराग्य वृत्ति ऐं संबंध संपर्क में जॾहिं अचूं बोलचाल में त मधुरता हुजणी खपे। स्थान जी स्थिति, स्थान सां स्थिति जो कनेक्शन हूंदो आहे। भई मधुबन सोचते ई अगरि तव्हां मधुबन में बाबा जो अनुभव कयो आहे, असां मधुबन में वेंदा आहियूं त हुते ॿाहिरि मुक्ता बि आहे त अंतर्मुक्ता बि आहे। अगरि तव्हां अंतर्मुखी थी करे जो मधुबन में बाबा जो अनुभव कयो आहे, कर्मयोगी स्थिति जो अनुभव कयो आहे, उहो यादि हुजणो खपे। सभी बेहद जे वैरागी ठहिया आहियो कि अञा ताईं लॻाव आहे। चेक करो, बेहद जे वैरागी जो काथे बि लॻाव झुकाव न हूंदो आहे। इन करे बाबा कल्ह चई सदा ख़ुदि खे छा सम्झो, मां सुहागनी आहियां, अर्थात मां आत्मा परमात्मा जी सजनी आहियां। त काथे बि असांजो लॻाव झुकाव न ईंदो, हुनजो सदैव हिन पुराणी दुनिया सां जे किनारो ई हूंदो। बेहद जी वैरागी तॾहिं ठही सघंदव जॾहिं बाप खे पंहिंजो संसार सम्झंदव। बाप ही संसार आहे, त जॾहिं बाप में संसार ॾिसंदव, अनुभव कंदव त बाक़ी छा रहियो, ऑटोमेटिकली वैराग्य अची वेंदो आहे। बाबा चवंदा आहिनि अगरि असां बाबा खे ॾिसो हीअं सुबुह सुबुह जो उथो या जॾहिं बि समय मिले या राति जो सुम्हण खां पहिरियों ईअं चइजो, बाबा मुंहिंजो बाप बि आहे, बाबा मुंहिंजी माउ बि आहे, बाबा मुंहिंजो भाउ बि आहे, बाबा मुंहिंजी भेण बि आहे, बाबा मुंहिंजो साजन बि आहे, बाबा मुंहिंजो धोबी बि आहे, बाबा मुंहिंजो डॉक्टर बि आहे, बाबा मुंहिंजो फ्रेंड बि आहे, बाबा मुंहिंजो टीचर बि आहे, बाबा मुंहिंजो सतगुरु बि आहे। विच विच में इहे यादि करो, स्मृति में लाहियो न, जीअं तव्हांखे सॼो ॾींहुं यादि रहंदो न असांजो माउ पीउ भाउ भेण फलाणो फलाणो। हाणे इहे यादि करो, मां आत्मा आहियां, बाबा मुंहिंजो पीउ बि आहे, बाबा मुंहिंजी माउ बि आहे, बाबा मुंहिंजो भाउ भेण टीचर सखा डॉक्टर बि आहे, बाबा मुंहिंजो धोबी बि आहे। बाबा चईंदा न मां सभु आहियां। हर संबंध बाबा सां जोड़े रखो। बाबा मुंहिंजो टीचर आहे, सतगुरु आहे, सतगुरु जी श्रीमत छा आहे न, तव्हांखे सतगुरु छा चए अथई, महामंत्र कहिड़ो ॾिनो अथई, त हुन स्थिति में रही न गुरु जी आज्ञा। त भक्ति मार्ग में बि माण्हू गुरु जी हर आज्ञा खे केॾो ऊचो मञंदा आहिनि। त असांखे त सतगुरु मिलियो आहे, सर्व गुरुअनि जो बि गुरु, त हुन जी हर आज्ञा मञी करे हलूं था
त ईअं बाबा खे ई पंहिंजो संसार सम्झंदो, जेको बेहद जो वैरागी हूंदो। बाप ही संसार आहे, त जॾहिं बाप में संसार ॾिसंदव, अनुभव कंदव, त बाक़ी छा रहियो? ऑटोमेटिकली वैराग्य अची वेंदो। वैराग्य मतिलबु मोह निकिरी वेंदो। वैराग्य मतिलबु बुद्धि सां उहो ॻाल्हियूं निकिरी वेंदियूं। बुद्धि में बाबा ई रहंदो, मन में बाबा जी यादि रहंदी, बाबा ई मुंहिंजो संसार आहे। त संसार में ई रहंदव न, ॿियो में वेंदव ई न, त किनारो थी वियो न। मतिलबु संबंध में ईंदासीं, लेकिन कई माण्हू हूंदा आहिनि न, हिकु बार मिलंदा आहिनि त सॼो ॾींहुं उन्हनि जे बारे में ई सोचंदा रहंदा आहिनि। ईअं न करो। भले बाबा चईंदा आहिनि संपर्क में अचो, उन्हनि सां धंधो आदि घर गृहस्थी हलायो, पर ईअं न असां जीअं सॼो ॾींहुं पोइ उन्हनि जे बारे में ई सोचंदा रहो। न, संसार में व्यक्ति व वैभव सभु हूंदा आहिनि, त बाप खे ई पंहिंजो संसार ठाहियो आहे कि अॻियां कोई ॿियो बि संसार आहे। मतिलबु सर्व संबंधनि जो रस बाबा सां, सर्व वैभवनि जो रस बि बाबा सां अनुभव थिए, तॾहिं असांखे कोई बि वैभव बि आकर्षित न कंदो। कोई संबंध व संपत्ति आहे छा? बाप खे ई पंहिंजो संसार ठाहे छॾियो कि अॻियां कोई ॿियो बि संसार आहे। कोई संबंध व संपत्ति आहे? बाप जी संपत्ति सो असांजी संपत्ति। हाणे असांजी संपत्ति छा आहे? ज्ञान गुण शक्ति। त हिन स्मृति में रहण सां ऑटोमेटिकली बेहद जो वैरागी थी वेंदासीं। कोई खे ॾिसंदे हुए बि न ॾिसंदव, ॾिखाई में ई न ॾींदो, ॾिखाई में ई न ॾींदो। बाबा चवनि था जॾहिं अभ्यास कंदासीं न, इहे संस्कार ठही वेंदो त ॾाढो ई मज़ो ईंदो। पोइ जीअं दुनिया में आहियूं त सही, सभु कुझु कंदासीं, लेकिन सदा इहो रहंदो मां परमधाम निवासी आहियां, मां मधुबन निवासी आहियां। अच्छा, स्मृति में रहण सां समृद्धि ईंदी आहे न। अगरि समृद्धि हूंदी त कोई बि परिस्थिति स्वस्थिति खे डगमग न करे सघंदी। अगरि समृद्धि, अगरि शक्ति हूंदी त कोई बि परिस्थिति स्वस्थिति खे डगमग न करे सघंदी। परीक्षाउनि खे हिकु खेल सम्झी करे हलंदव। अगरि खेल में या नाटक में कंहिं प्रकार जी परिस्थिति ॾिसंदव त डगमग थींदा आहियो छा? अगरि दुनिया में जेको थींदो आहे त डगमग थोरी थींदा आहियूं। कोई मरे व कुझु बि थिए, लेकिन स्थिति डगमग न थींदी आहे। पोइ ओड़ा जो ओड़ा ई थी वेंदा आहिनि माण्हू। थोरो बहुत असरु थींदो आहे, छो जी सम्झंदा आहिनि इहे खेल आहे न। अगरि खेल में कोई कंहिंजो शरीर छॾामिजी वियो, कुझु बि थिए, त ॾिसण वारा थोरी कुझु उहो थींदा आहिनि। त ईअं ई परिस्थिति खे बि हिकु पार्ट सम्झो। असांजो बि खेल त बाबा चवंदा आहिनि साक्षी थी करे ॾिसो। साक्षी मतिलबु थर्ड पर्सन थी करे ॾिसो। त साक्षी थी करे ॾिसंदव त परिस्थिति बि हिकु खेल अनुभव थींदी। परिस्थिति जे पार्ट खे साक्षी थी करे ॾिसण सां डगमग न थींदव, मुरझाईंदव न, मज़ो ईंदो। ऐं वैसे बि अगरि असां सदा सम्झूं कि मां स्टूडेंट आहियां, त कोई बि परिस्थिति ईंदी आहे उहा असांखे कुझु न कुझु सिखाए ज़रूरु वेंदी आहे। त परिस्थिति त वई, लेकिन असां केॾो सुठो पाठ सिखी वियासीं। अगरि असां हिन लक्ष्य में रहूं, हिन स्मृति में रहूं, पोइ असांखे सभु कुझु खेल लॻंदो। असां डगमगाईंदासीं न, मुरझाईंदासीं न, मज़ो ईंदो। मुरझाईंदा तॾहिं आहियूं जॾहिं ड्रामा जी पॉइंट भुलिजी वेंदा आहियूं। भई ड्रामा में इहो ई सीन आहे, इहो ई हुयो, असां वेही शो छा करे पंहिंजो टाइम वेस्ट करो। ड्रामा रुकंदो आहे छा? घड़ी रुकंदी आहे? सेल ख़तमु थी वञनि त रुकंदा, बाक़ी थोरी रुकंदी। वो तो टिक 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 हल्दी वेंदी आहे। ईअं ई ड्रामो बि 3 घंटे जी मूवी रुकंदी, अगरि असां पॉज़ न करूं त हल्दी रहंदी, हिक खां पोइ ॿियो सीन ईंदो रहंदो। ईअं ई असांजे जीवन में बि कुझु बि थिए थो, कुझु थिए थो छा? त उहो ई बाबा चवनि था कि सदा शक्तिशाली स्थिति रहंदी
तॾहिं असां हर परिस्थिति खे खेल सम्झंदासीं, डगमग न थींदासीं। माण्हू सोचदो आहे जॾहिं कोई शरीर सम्झो छॾण वारो हूंदो आहे या छॾंदो आहे त माण्हू सोचंदा आहिनि हाणे मुंहिंजो छा थींदो, मां त अकेली थी वियमि। ऐं वैसे हुन माण्हू जी कोई वैल्यू न आहे। अॼुकल्ह ॾिसो कंहिंजो बि भरोसो न आहे। अॼु जो करिणो आहे जंहिंसां जो तव्हां जेतिरो तव्हांखे कमु अथव, जेतिरो बि जो बि आहे उहो सभु अॼु ई करे ॾियो। ॿिए सेकेंड जो बि इंतज़ारु न करो। न इन घबराइण सां, मुंझण सां कुझु बि न थींदो आहे। दुनिया एॾी दुनिया हले थी, एॾा माण्हू शरीर छॾनि था त माण्हू जो जीवन रुकी थोरी थो वञे। असांजी आत्मा में जो पार्ट आहे उहो त हलंदो ई रहंदो न। ईअं थोरी असांजी आत्मा जो पार्ट रुकिजी पवंदो। त इन करे कोई बि परिस्थिति अचे थी, कोई ॿार फेल थो थी वञे या किथे कुझु बि थिए वॾनि सां नंढनि सां, त हीअ त हलंदो ई हले ई थो। असां जेतिरो थी सघे पाण खे सेफ्टी करे करे हलूं, बाबा सां गॾु हलूं। जॾहिं ॾिसूं था दुनिया में अहिड़ो अहिड़ो हाल आहे, ऐं बाबा असांखे पंहिंजो ऑफर बि थो करे कि मूंसां गॾु रहो। त बि अगरि असां न कंदासीं त दुनिया वारनि जे हिसाब सां उन्हनि जहिड़ा पोइ असां डगमग थी वेंदासीं, घबराईंदासीं, मुरझाइजी वेंदासीं। पोइ ज्ञान जो कोई फ़ाइदो न आहे। बाबा खे यादि करण जो पोइ कोई फ़ाइदो न वठी सघंदासीं न असां। त कम से कम असां रोज़ु मुरली ॿुधूं था, बाबा खे यादि करूं था, त असां में परिवर्तन अचिणो खपे, असां में शक्ति अचणी खपे, ताकी कोई बि परिस्थिति अची वञे हीअं न असां सां गॾु न ईंदी। असां बाबा चई न जो सभिनि खां ज़्यादा पावन उहो सभिनि खां वॾा ज़्यादा पापी आहिनि। त असां ज़्यादा पाप कयो आहे, छो कि असां ज़्यादा सुख बि वरितो आहे, त ज़्यादा असां पावन बि हुयासीं, त ज़्यादा पतित बि थिया आहियूं। पतित थिया आहियूं त बुरा कर्म कया ई हूंदा। बुरा कर्म कया हूंदा त असांखे सज़ा भुगतणी पवंदी। जॾहिं ब्रह्मा बाबा मम्मा दादियुनि सभिनि दुख ॾिठो न, मतिलबु दुख जो अहसासु न थियो, पर बीमार त उहो बि थिया, परिस्थिति त हुननि जे अॻियां बि आई। एॾा योगी तपस्वी शिव बाबा जंहिंजे शरीर में ईंदो हुयो, उन्हनि बि एॾो कुझु ॾिठो, त असां त छा आहियूं न। असां त पोइ बाबा जा ॿार ई आहियूं न। मतिलबु बाबा बि त ॾिठई न। त ईअं कल्ह बाबा चई न ब्रह्मा बाबा खे फॉलो करो, ब्रह्मा बाबा जा क़दम यादि करो, ऐं पंहिंजे जीवन में उन्हनि खे उन अनुसार पंहिंजो जीवन हलंदा हलंदो त तव्हांखे लॻंदो अरे ब्रह्मा बाबा केॾी परिस्थितियुनि जो सामनो कई, त असां त एतिरी सी ॻाल्हि में ई डगमगाइजी वेंदा आहियूं। त असां में उहा शक्ति ईंदी कि अरे बाबा त एॾी वॾी परिस्थिति खे पार कई, असां एतिरी नथा करे सघूं। त फॉलो फादर करिणो आहे। त इन करे बाबा चवनि था परिस्थिति जे पाठ खे साक्षी थी ॾिसण सां कॾहिं बि डगमग न थींदासीं। साक्षी थी मतिलबु बाबा सां गॾु ॾिसो, कॾहिं बि मुरझाईंदासीं न। ॿियो ई मज़ो ईंदो, ॾाढो ई सुठो थियो। मुरझाईंदा तॾहिं आहियो जॾहिं ड्रामा जी पॉइंट भुलिजी वेंदा आहियो। त ड्रामा खे कॾहिं बि न भुलिजो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।